ओ भी मुझे शादी कराए कोन तो मां बुआरी करे घर जा कम कार करे करे तक थी जाला मां भी ॾाढो ज़लील थियो शादी टिप मुझी नथो कराए ओ नंढे भाउ जी शादी अब मुझे शादी कराए कोन अब मुझे शादी करन मां भी और कम कार घर जा कौन कंदो माई अरे खुदा जी सराई सही का तो संग बोलियो तो सही ना मानी पचे पचे मुझे हाथ सड़ी वियान के पांजे पेट जे लाए पचाई दे ना मुखे तो खा हुन जी भी शादी कराई नंढो भावा मुझी तो शादी करे ना मुझे अच्छी दाढ़ी थी वया संग बोलियो को फसुल लहे को कह के 5 रुपया दियो वठऊं तो छा कयो तुंजा फसल ही कोन लदा बस मां जे घर छडी वना तो वन पानी जान बस मां कोन बस शादी न करेंगे तो ना ना बस मां वना यार घर भी छडे आयम बाबे के भी छडे आयम हाने मां वन्या काडी रात की वट वनी रहा कोई एड़ो भी कोन तो रात जो मां आज़ार में अची वियो वन्या काडी यार शादी तू ही बाबो कोन कराइंदो रुगा आसरा दे चो मानी पचाया चाय ठाया भाजी ठाया हाने भनी भूख ते मरंदो तन के एहसास थींदो कुछ मुझी भी शादी न तो करे यार अन्या असा वडा त थिया वन्या चे तो कमा कमा यार रोजी अल्लाह दींदो बाबा तो मुझी शादी त करान यार नंढे बा के सरकारी नौकरी वठी दी नहीं मोके जो नथी मिले तो मां के शादी त कराए न शादी भी न तो करे यार मां वन्या कारे मां डाढो परेशान थियो के दोस्त वञ वञी कई रात रहा पियो भला हाणे छा कयां हिते वेही कोई दोस्त अहिड़ो सुझे भी कोन थो ॾिसां यार मोली असगर वटि वञी रात रहा ॿियो भला हाणे छा कयां न न उहो बि न गुलू वटि वञा यार गुलू कटो आहे हा मुंहिंजो पग मट यार आहे उन वटि बसि यार गुलनि ॾेई वञा थो ॿियो हाणे छा कयां ॿियो को सुझे बि अहिड़ो कोन थो गुलनि बसि सही आहे माण्हू मोहबती आहे घणा ॾींहं थिया आहिनि चवंदो आहे अच अच अॼु बसि बाबे खां कावड़जी वञा थो गुलनि ॾेई वञी थो रहां ॿियो काॾे वञा यार बसि गुलनि ई सही आहे ठीकु आहे वञासि थो अॼु ॿियो हाणे छा कयां बसि आयो आयो अस्सलाम वालेकुम अदा खुशा खैर खुश यार गुलू आंदा पानी ते हां कर हल वे उताक ते हां वे उताक ते यार गुलमा मन सा कम हुयो अदे में जी जी हो समझी हां हां अदे में काचारी करनी हुई अदे सा तोरी हां समझी वे होंदा मानी में तले खणी जा हां यार भूख भी डाढी लगी है मानी खणी जा जे मेहरबानी थी अता बा भूख डाढी लगी है यार अल्लाह करे मानी जो गिरा सिद्धो ती मानी बानी खा बा हां दा मानी खड़ी है हां अतो की मालिंदो दा तो यार ये थोरो देर इंदो हां पानी ते वेला आने खबर ना है रात 12 बजे तो पानी हां ते हाने पानी वारो खत्म थियो तो मोटे तो हां सफा शुक्र अल्लाह जा लख एहसान है न मानी यार भूख भी डाढी लगी हुई हां बापू मानी जा बटरे गिरा हने वठा भले बस हां ओके बस सही है ओके ओके कर रहा